आयो लाल कयो झूलेलाल पेड़ाई पाल। तव्हांजो प्रिय मित्र सुधीर मोहनानी, कटनी मध्य प्रदेश में। ॾाढा ॾुखा कम थी आहिनि जंहिं घर में 3-4 छोकिरा आहिनि। भाई छोकिरियूं हुजनि हा त वाह वाह थी वञे। अॼु वीचारे छोकिरनि जूं माइटियूं नथी थियनि। चांहि वारो माण्हू बि सोचे थो कि असांखे वॾो घर खपे, बंगले वारो घर खपे। पान वारो बि सोचे थो कि असांखे वॾो घर खपे। मेहनत मजदूरी करण वारो बि छोकिरो माण्हू सोचे थो कि असांखे वॾो घर खपे। त उहो वीचारा जेका 10,000 15,000 20,000 कमाइण वारा माण्हू काॾे वेंदा? त मां उन्हनि लाइ चयो आहे कि तव्हांखे अगरि सिंधी छोकिरियूं नथी मिलनि, छोकी सिंधियुनि छोकिरनि जा ख़्वाब ॾाढा हाई फाई आहिनि। उहो चाहिनि थियूं कि असांखे छोकिरो बि सुहिणो मिले ऐं पैसे वारो घर बि खपे ऐं इकलौतो हुजे। उन घर में मां राज कयां, ऐशो आराम कयां। त हेॾी घटिया मानसिकता रखण वारा असांजा सिंधी समाज जा माण्हू कि कॾहिं बि अहिड़ो घर न मिलंदो। मां पंहिंजे अक्षरनि सां, पंहिंजे मुंहं सां मां चयां थो, ॾाढी वॾी दिक़त आहे इहा। मां उन नौजवाननि खे चवणो चाहियां थो कि मेहनत कयो, धंधो कयो, नौकरी न कयो, पंहिंजा पैसा कमायो ऐं लव मैरिज कयो। जंहिंखां तव्हां प्यार कयो था उन सां शादी कयो। मिटी माइटी वञे भाड़ में, मिटी माइटी करण वारा वञनि तेल वञनि। पंहिंजे दम ते छोकिरियुनि खे पटायो ऐं शादी कयो। नथियूं मिलनि त ऑस्ट्रेलिया वञो, सिंगापुर वञो, दुबई वञो, राजस्थान वञो। ॾाढी ग़रीबी आहे, ग़रीब न्याणियूं वेठियूं आहिनि। त माइटियूं करे चओ, विधवान सां माइटियूं कयो। वीचारियूं जेकियूं अनाथ आश्रमनि में वेठियूं आहिनि उन्हनि खां माइटियूं कयो, मगर सिंधी समाज में सिंधी जॻह ते माइटी न कयो। छोकी असांजो समाज स्वार्थी लोभी थी वियो आहे। उन्हनि खे सिर्फ़ु दिखाओ खपे, पैसे वारो घर खपे ऐं महांगा टॉयलेट बाथरूम, महांगी कारियूं, महांगो बंगलो ऐं ऐशो आराम खपे। त अहिड़ी मानसिकता वारनि खे दूर कढो। असांजो उहो पुराणो ज़मानो हूंदो कि असांजा ॾाॾा छोकिरी ॾिसी ईंदा त माइटी थी वेंदी, भाउ वेंदो माइटी थी वेंदी, पीउ वेंदो माइटी थी वेंदी। अॼु छोकिरियूं छोकिरा पाण में ॾिसनि था तॾहिं बि माइटी नथी थिए। कंहिंजी 6 महीने में टुटी पए थी, कंहिंजी साल महीने में टुटी पए थी, कंहिंजी 2 महीने में टुटी पए। छा समाज थी वियो आहे? असांजो समाज बॉलीवुड थी वियो आहे, बॉलीवुड ऐं हॉलीवुड थी वियो आहे। हुते लिव इन रिलेशन थो हले, हिते त ईअं महीने में कमु थो थी वञे। त जागो, नौजवान पीढ़ियूं जागो ऐं लव मैरिज कयो। जिते तव्हांखे मन हुजे, जंहिं छोकिरी सां प्यार कंदा हुन सां कयो, मगर सिंधी समाज में छोकिरा माइटियूं न कनि। छोकी मां रोज़ ॾिसां थो ॾाढो तंग थी विया आहिनि वीचारा छोकिरा। उन्हनि छोकिरनि जी मां आवाज़ कढी आहे, मुंहिंजो मूड ख़राबु हुयो त मां इहो वीडियो ठातो। तव्हांजो प्रिय मित्र सुधीर मोहनानी शुद्ध शाकाहारी ठहियो, जीव हत्या न कयो ऐं दया सेवा भावना कयो। भारतीय कुत्तनि खे, गायनि खे, बैलनि खे, पक्षियुनि खे खीर पीआयो, बाजरो खारायो, रोटी खारायो, गुड़ खारायो। जेतिरो कमायो था, 1000 कमायो था त 50 रुपया दान कयो, 10,000 कमायो था त 500 दान कयो, लख कमायो था त 5,000 दान कयो। दान कंदव त बीमारीअ में पैसा न वेंदव, डॉक्टर वटि न वेंदव। नेकी कयो, दरिया में विझो ऐं ॿुधाए करे कयो। छोकी तव्हांखे ॾिसी करे पासे वारो बि कंदो, हुनखे ॾिसी करे हुनजे पासे वारो कंदो। इहा दुनिया दिखावे जी आहे ऐं दिखावो ई करे करे तव्हांखे दान करणो आहे, सेवा करणी आहे। तव्हांजो प्रिय मित्र सुधीर मोहनानी, कटनी मध्य प्रदेश मां। ओम साईं राम। आयो लाल कयो झूलेलाल पेड़ाई पाल, दरिया वारे साईं जय।